जेको माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नाराज़ करण वारो काफ़र फासिक ऐं फाजिर जॾहिं उन जे रूह जे निकिरण जो टाइम ईंदो आहे न, अल्लाह तबारक व तआला आसमान तां इंतिहाई ख़तरनाक सूरत वारा फ़रिश्ता ईंदा आहिनि ऐं कफ़न खणी ईंदा आहिनि जेको इंतिहाई बदबूदार हूंदो आहे। उन कफ़न जे अंदरि मुर्दा माण्हू जे जीअं माण्हू को मरी वेंदो आहे या वफ़ात करे वेंदो आहे, जेका धप हूंदी आहे उनजे अंदरि ईंदी आहे, उहा अची करे जॾहिं उनजे साम्हूं वेहंदा त हाणे हल ए ख़बीस जान सॼी ज़िंदगी तो अल्लाह अल्लाह जो, पोइ उनजो जिस्म जे अंदरि रूह ईअं भॼंदो आहे, कोशिशि कंदो आहे त मां न निकिरां ॿाहिरि, छो त उहो दुनिया खे हर शइ सम्झी वेठो आहे न। बाबा ॾिसो न, तव्हां ऐं असां त मुस्लमान आहियूं, जेके आख़िरत जे असांजे तव्हांखे ख़बर आहे त मरण खां पोइ असांजो हिसाब किताब थींदो, क़बर आहे, हशर आहे, जहन्नम आहे, जन्नत आहे, इन जे मथां तव्हां असांजो मथां यकीन आहे, ईमान आहे। ऐं वाणिया छा कंदा आहिनि? वाणिया जॾहिं वाणिया वफ़ात करे वेंदा आहिनि, हिकिड़ा वाणिया जेके क़बर में दफ़न कंदा आहिनि, हिकिड़ा वाणिया वरी छा कंदा आहिनि? शुकुर कर ख़ुदा तोखे मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो नसीब फरमायो जो तुंहिंजी इज़त थिए थी पई। हेॾां जॾहिं तुंहिंजो जनाज़ो वञे थो, हर मुसलमान भॼंदो अचे थो, बेली मां हिन पंहिंजे मुसलमान भाउ खे, अरे बाबा तुंहिंजी ज़ात बि आहे, तुंहिंजो नसुल ॿियो आहे, तुंहिंजो पाड़ो ॿियो आहे, तुंहिंजो इलाइक़ो ॿियो आहे, चए थो भली पाड़ो ॿियो हुजे, भली ज़ात बि हुजे, भली इलाइक़ो ॿियो हुजे, मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो पढ़े तुंहिंजो जनाज़ो वञे थो, हर मुसलमान तोखे कुल्ले ॾियण जे लाइ तयारु आहे। जेके गैर मुस्लिम आहिनि उन्हनि जी हालत वञी करे ॾिस, हितां गैर मुस्लिम वफ़ात करे वियो, अहले ज़िम्मी वफ़ात करे वियो, वाणियो जेको वफ़ात करे वेंदो आहे उनखे खणी करे छा कंदा आहिनि? मणु काठियुनि जो मथां विझंदा। हाणे जेको उनजो पंहिंजो पुटु आहे या उनजो जेको वेझो रिश्तेदार आहे उहो उनखे बाहि ॾिए थो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? उहो छा थो ॾिए बाबा उनखे? तव्हां असां बि ॾिठो हूंदो, गैर मुस्लिम वीचारा छा कंदा आहिनि? उन्हनि खे बाहि ॾेई करे साड़ींदा आहिनि। आई ॻाल्हि समझ में? बाबा छो बाहि ॾिनो? उन्हनि खां पुछूं भला, ॾियो हाल अहिवाल। अच्छा, हे वरी गैर मुस्लिम बाहि ॾींदा। किन किन मुल्कनि जे अंदरि वरी जेके काफ़िर आहिनि उहे छा कंदा? पंहिंजा मुर्दा खणी करे ईअं ॿाहिरि उछलाईंदा। पोइ उन्हनि वटि वॾा हिकिड़ा पखी ईंदा आहिनि जेके हिन जो हिकु हिकु गोश्त जो ज़रो खणी करे पाण में वात में खाईंदा वेंदा। हाणे हुननि जो नज़रियो इहो आहे, हिनखे बाहि में साड़ियोसीं, इहो ख़तमु थी वियो, हिन जो हिसाब किताब न थींदो। हुननि जो नज़रियो इहो आहे। तव्हां असांजो नज़रियो त इहो न आहे न। ॾाढा त ॻाल्हायो। तव्हां असांजो नज़रियो इहो त बाहि में साड़ या काॾां बि कर, जेको ख़ुदा पहिरीं पैदा करण ते क़ादिर आहे, तिन जे ज़रनि खे वरी मिलाए दुबारा तयारु करण ते बि रब क़ादिर आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? क़ुरान आहे न, क़ुरान हिन मामले खे बि ज़बरदस्त तरीक़े सां सम्झायो। हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मामिलो, हज़रत उज़ैर जॾहिं आयो पंहिंजे गॾ सां गॾु, अल्लाह तबारक व तआला हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सुम्हारियो। आई ॻाल्हि सम्झ में? अल्लाह तबारक व तआला उनखे सुम्हारियो। क़ाल अन्ना युहयी हाज़िहि अल्लाहु बाद मौतिहा, ज़िंदा के उनजे मरण खां बाद में। पोइ अल्लाह ताला पुछा कि फ़अमातहु अल्लाहु मिअत आमिन, मिअ चइबो आहे अरबी जे अंदरि 100 जे लफ़्ज़ खे। पोइ अल्लाह ताला उनखे मारियो घणो वक़्तु? 100 साल। ॾाढा ॻाल्हायो, घणा साल? 100 साल। 100 साल सम्झो था न? ज़िंदगी जो केॾो अरसो आहे। हाणे अल्लाह ताला पुछा थो करे, क़ाल कम लबिस्त, जॾहिं उथियो न पोइ अल्लाह ताला पुछा कि दे हाल अहवाल, क़ाल कम लबिस्त, केतिरो वक़्तु सुतो आहे? चए थो ॾींहुं या ॾींहं जो। क़ाल कम लबिस्त, क़ाल लबिस्त यौमन औ बाज़ यौम, ॾींहुं या ॾींहं जो हिसो। हिन जे करे जॾहिं उथियो जो हिन जो जेको गॾु हुयो न उहो ज़ाहिर ई न हुयो, हिन जो गॾु ज़ाहिर। ॾाढा ॻाल्हायो। अल्लाह तूं हर शइ जे मथां क़ादिर आहे, पर जेका भाॼी पई हुअसि न उहा ख़ुदा वरी 100 साल जे अंदरि ताज़ी करे रखी। अल्लाह त अकमुल हाकिमीन न, ख़ुदा हर शइ जे मथां क़ादिर आहे। हज़रत उज़ैर अलैहि जो उथी करे ॾिठईं त भेण उहो जेको गॾु आहे नमूं त ज़ाहिरी कोन्हे को, भाॼी ॾे जो गौर कई त भाॼी ताज़ी आहे। पोइ हे तॾहिं बि चवे त मां ॾींहुं या ॾींहं जो हिसो सुतो आहियां, कुझु वक़्तु सुतो आहियां बसि। अल्लाह तबारक व तआला फरमाए फंजुर इला तआमिक व शराबिक, फंजुर मन तूं ॾिस पंहिंजे खाधे ॾे, पंहिंजे पाणी ॾे। ॾिठईं त ओके बिल्कुलु सही आहे, को बि शइ ख़राबु न थी आहे, न पाणी ख़राबु थियो आहे, न 100 साल जो पाणी बि ख़राबु ख़ुदा चाहे नथो चाहे त नथो थिए, ख़ुदा जी मर्ज़ी आहे। भाॼी उहा ताज़ी लॻी पई आहे। हाणे अल्लाह ताला तो फरमाए वंदुर इला हिमारिक, ॾिसो पंहिंजे गॾ ॾे किथे आहे उहो, पंहिंजे गॾ ॾे ॾिसो उहो किथे आहे। ॾिठईं त गॾ ज़ाहिरी न आहे। अल्लाह ताला फरमाइसि पोइ असां बणायूं आहिनि तव्हांजे लाइ इहे निशानियूं। वंदुर इलल इज़ाम, तूं ॾिस पंहिंजे गॾ जी तरफ़, कैफ़ नुनशिलुहा, हाणे कीअं था हिनखे तयारु कयूं। उन हज़रत उज़ैर जो जेको गॾ 100 सालनि जो मोल न, जंहिंजा हॾा जंहिंजा ज़र्रात हुन मिटी जे अंदरि मिलिया। हेॾां रब जो जॾहिं ऐलान थो फरमाए त उन मिटी जे अंदरि उन जा ज़र्रात 100 सालनि जा मिलियल, इहे ताज़ा गोश्त, इहे हॾा, सभु शयूं तयारु थी वियूं।
खल उनजे मथां चढ़ी आहे। तॾहिं हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो उहो साॻियो हज़रत उज़ैर जो गॾु तयारु थियो, हिंगण शुरू थियो, रब जो उज़ैर जेको ख़ुदा पैदा करण ते क़ादिर आहे, तो दुबारा पैदा करण ते बि क़ादिर आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इहा भुल आहे उन्हनि माण्हुनि जी, त असां ज़रा ज़रा जेके माण्हू कंहिं सफ़र जे अंदरि कश्ती में विया, मच्छियुनि जे पेट में हज़ारे मच्छियूं हुजनि, उनजे पेट जे अंदरि उन्हनि जा ज़रात हलिया विया। असांजो अक़ीदो ईमान आहे ख़ुदा उनखे मेड़ाके जे अंदरि जमा करे वरी दुबारा पैदा करण ते क़ादिर आहे। इहो असांजो अक़ीदो आहे। त काफ़िर माण्हू जो जॾहिं रूह उनजे जिस्म मां निकिरंदो न, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आसमान मां फ़रिश्ता ईंदा जंहिंजा चेहरा ख़तरनाक हूंदा ऐं इंतिहाई ख़तरनाक बदबूदार कपिड़ो खणी ईंदा पंहिंजो जेको आहे हुनजे रूह खे कढण जे लाइ, ऐं उनजी इंतिहाई ख़तरनाक उन मां हेतिरो हिसो ईअं दुनिया में रखिजी वञे उनजी धप में सॼी दुनिया मरी वञे। बुनियादु तालिबीन जे अंदरि शाह अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जेको जनमिन खे लिबास पारायो वेंदो, जनमिन खे छा पारायो वेंदो बाबा ॾाढा ॻाल्हायो, लिबास उतां जा कपिड़ा पंहिंजा हूंदा आहिनि, हर जाइ जा पंहिंजा हूंदा आहिनि। पोइ जनमिन खे जेको लिबास पारायो वेंदो, शाह साहब फरमाईंदा हथ जे चोथाई हिसे जेतिरो उन लिबास जी गर्मी ॿुधाई अथऊं। जेकॾहिं कंहिं जबल जे मथां रखी वञे न त उहो जबल उनजी गर्मी बर्दाश्त न करे सघंदो। जीअं जबल जे मथां पाणी वहंदो आहे न, ईअं जबल पंहिंजो ईअं जेको आहे वहणु माना शुरू थी वेंदो उनजी गर्मी जे करे। एॾो ख़तरनाक उहो लिबास आहे। हाणे जनम जे लिबास जो इहो हाल आहे त पोइ जनम जो पंहिंजो छा हाल हूंदो। दुआ कयो रब हर मुसलमान खे जनम जी बाहि खां बचाए। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जे जिस्म मां रूह निकितो, इंतिहाई ख़तरनाक तरीक़े सां निकिरंदो। पोइ फ़रिश्ता खणी करे पहिरियां आसमान ते पहुचंदो। आसमान जा पहिरियां जा फ़रिश्ता पुछा कंदा हे केरु आहे ख़बीस, हे केरु आहे बदबख़्त जंहिं सॼी ज़िंदगी अलाह खे नाराज़ कयो आहे। अलाह असांजो लक़ब इहो न ॾियाराइजांइ ख़ुदा, अलाह जो कसम आहे इहा घड़ी आहे। जे अहिड़ो लक़ब उते मिली वियो न त हे केरु आहे ख़बीस, हे केरु आहे बदबख़्त, त पोइ कोई असांखे छॾाइण वारो न हूंदो। पोइ फ़रिश्ता चवंदा फिलाणो पुटु फिलाणे जो बदनसीब जंहिं अलाह खे नाराज़ कयो आहे, फिलाणो पुटु फिलाणे जो बदबख़्त जंहिं रब ऐं रब जे रसूल खे नाराज़ कयो आहे। अलाह क़ुर में अलाह ताला फरमाए थो उनजे लाइ आसमान जा दरवाज़ा न खोलिया वेंदा। अलाह ताला फरमाईंदो इन बदबख़्त जो इन बदबख़्त जे रूह खे हेॾे न खणीजो, वापसि कयो। उन ई वक़्तु उनजे रूह खे वापसि कंदा। हाणे जॾहिं पतो क़बर जे अंदरि हिन खां बि सवाल जवाब थींदा मर रबुक, तुंहिंजो रब केरु आहे। बाबा हिकिड़ो माण्हू ॾिसो ॿार इम्तिहान ॾींदो आहे न 5 जो 6 जो 7 जो, साईं मास्तरानी ॻाल्हि खे सम्झी सघे थो। जे 6 जो कुझु पढ़े त जवाबु ॾियणु ईंदुसि न त वरी पोइ वेठो असां वटि त सिस्टम आहे कापी वारो, उते त कोई कापी बि न कराईंदो। क़बर में को कापी कराईंदो छा? हिते त कापी थिए थी न, ॿार भाउ बीठो आहे, चाचो बीठो आहे, सिंध जा सभु लिखियल पढ़ियल असां सभु कापी आहियूं। कंहिं वटि बि ओरिजिनल माना सिस्टम न आहे, सभु असां धोखे ते हलण वारा आहियूं। उहो तॾहिं त असांखे सिस्टम जी ख़बर ई न आहे। उते कापी वापी न आहे। सवाल थींदुसि मर रबुक, तुंहिंजो रब केरु आहे। हाणे छा जवाबु ॾे? मूंखे का बि ख़बर न आहे। अलाह हिन वक़्त खां बचाए। इहो वक़्तु अलाह साईं कंहिं बि इंसान खे ॾे। अड़े जंहिं रब तोखे पैदा कयो हुनजी तोखे ख़बर न आहे, चवंदो मूंखे का ख़बर न आहे। मां दीनुक, कहिड़ो दीन आहे तुंहिंजो, मज़हब कहिड़ो आहे, चवंदो मूंखे का बि ख़बर न आहे। नबी साईं जे मुतालिक़ सवाल थींदो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भला सुञाणे थो, का ख़बर आहे, चवंदो मूंखे का बि ख़बर न आहे। बाबा छा पढ़ी दुनिया जे अंदरि, कहिड़ो इल्मु पढ़ी आहे, छा ते अमल कई, जे मूंखे का बि ख़बर न आहे। आसमान तां निंदा ईंदी, सभु हिनखे ख़बर आहे। लायानी ज़ाहिर थो करे पंहिंजी मुंहिंजे इन बदनसीब बाने जे हेठां जनम जी बाहि जा टांडा हिन जे हेठां विछाया वञनि। पोइ फरमाईंदा उहा जेका क़बर आहे उहा तंग थी वेंदी। ईअं चीबाड़ बि जीअं तव्हां असां कणिक खणी करे वञी जेको आहे कंहिं वटि वञी करे अटो तयारु करे जीअं ज़मीन पंहिंजो पाण में मिलंदी। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो हिकु बेनिमाज़ी जे मथां, छा हिकु बेनिमाज़ी जे मथां 99 नांग मुसलत कया वेंदा। उन हिकिड़े नांग जो असरु इहो आहे जॾहिं लॻंदो 7 गज़ हेठि ज़मीन जे अंदरि हलियो वेंदो, हीअं जो डंको लॻंदोसि हीअं 7 गज़ ज़मीन में अंदरि हलियो वेंदो। उनजे नांग जे ज़हर जो असरु एॾो आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं ज़मीन जे मथां उनजो ज़हर जो असरु उछराए वञे क़यामत जे सुबुह ताईं उन ज़मीन जे टुकड़े जे मथां घाव कंहिं बि क़िस्म जो कोन फुटंदो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जेके अमल कयो, जहिड़ो हिसाब किताब हलो, जहिड़ो सिस्टम हलो, उहा हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे न। तॾहिं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो